नाज़रीन, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त गैर कानूनी परॾेही पाकिस्तान जी सलामती खे मुतासिर करे रहिया आहिनि। इन जी वापसी जो फ़ैसिलो हुकूमत मुल्क जे वसी मुफ़ाद में कयो। गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिन खे इज़त भरे तरीक़े सां वापसि सुम्हारियो पियो वञे। ISPR मूजिबि आर्मी चीफ पिशावर जो दौरो कयो, जिथे हिन ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात कई। दौरे दौरान आर्मी चीफ खे अमन अमान, दहशतगर्दी टोड़ कार्रवाइन ऐं मजमूई सिक्योरिटी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ वधीक चयो आहे त दुश्मन जे नापाक इरादनि खे जामे हिकमत अमली सां नाकाम बणायो वेंदो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त गैर कानूनी परॾेही पाकिस्तान जी सलामती खे मुतासिर करे रहिया आहिनि। इन्हनि जी वापसी जो फ़ैसिलो हुकूमत मुल्क जे वसी मुफ़ाद में कयो। गैर कानूनी तौर रहंदड़ परॾेहिन खे इज़त भरे तरीक़े सां वापसि सुम्हारियो पियो वञे। ISPR मूजिबि आर्मी चीफ पिशावर जो दौरो कयो, जिथे हिन ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात कई। दौरे दौरान आर्मी चीफ खे अमन अमान, दहशतगर्दी टोड़ कार्रवाइन ऐं मजमूई सिक्योरिटी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ वधीक चयो आहे त दुश्मन जे नापाक इरादनि खे जामे हिकमत अमली सां नाकाम बणायो वेंदो।